Sebagai hal saya salah satu benar sesuatu yang तालीम तवज्जो है दोस्तों भाइयों अस्सलाम वालेकुम जी कामिल राम सुचको दोस्तों निकाला है मुजीब साहब शमासाई 86-87 में जैसे पढ़ा यहाँ साथी आज़ाद किया है तो इमदाद जुलूस कर दिया है साहब सुन जी कहीं कच्चे की तरह उन्हें जुलूस जी आज हम आम फिर ऑप्शन तो पत्नी समझा सुन बरक वो साथ रहे जिस माज में पोजिशनर पार्टी में गट घुसे आई बकरे जाती तरह असादी रही आई पानकोट करे जिला तो हो उनके पटरी में गया है तो इशू एक लाख किया तो पाने दोस्तों ने काफी और निकाला है और खुदा हो बेलौस हो जरूरतमंद हो बेबाक हो ये सब चीज़ अकेले में ना हो बहुत सी लोग केकरा दुनिया का सवाल कर दो शक्ल जी अंदाज़ है तो जो जनाब कामिल को हाँ गुजारे अंदर गुजारे मतलब के दोस्त थे कासिम पत्थर जो असां में जाए पुरानो कर सफर के उसको आए दोस्त का भी गलाएगा हर शेते कौन mana saya suasa ngobrol pun juga rezeki ada so mana penjelasan dilatih kamu yang dari itu sekarang pun bersama bos kerja रात मीटिंग में एक ही ऊपर बुझा दी ना कामरे में सवाल लेते क्या बसवा में उम्रियों प्रोफेशन सुविधा जाती है सरकारी नौकरी का नंदा या सख्त बीमारों के ऊपर पंजाब को छोड़ सवाल लेते ये चाहे रात से तो सुबह लेते कब सवाल बात तो बलसम ऑपरेशन शुरू थियो असां ज़ाहिरी के ॾिनो जेको बैनर लॻाए छॾियो सो वठी छॾियो कलाबाग के नाम वठो असुन सां गुज़र सां ऑपरेशन नाम वठो फिर मुशर्रफ स्टार्ट कयो त बुकी जो शहीद कोन थियो जॾहिं वञी रोडी स्टेशन ते बंदि कयोसीं ही वज़ीर मूंसां गॾु तो चेनूं मौजूदु चाबी जो चाबी छॾियो कावड़ मुझे खैर असां में रिकॉर्ड करना चाहते हैं ऑपरेशन जो को बंद मुझे आप मुझे खैर वो जो को थियो मुझे मां जान नहीं कावड़ थी कि ऑपरेशन बंद क्यों हो जाता है मुझे ऑपरेशन बंद क्यों पर कला में गया थी बस उतारी दो जरूर आराम होती है रिकॉर्ड करो सिंध मां बोले साजे कहती है एक मुझे सौ जाती है उसके साथ बिक्री में उन्हें जो चवणो असांजा इलाही मोहब्बती सच्चा कौमी कॉमरेड्स पर इन साज़िश में वक़्त चढ़िया ऐं ख़ामख़ा जो रियासती जबर या तबक़ाती जबर पर ख़ामख़ा जो कौमी तहरीक सां तज़ाद न हलिया पियासीं छो कीअं आहे असां कि ख़ामख़ा जो इलाही टाइम वेस्ट कयो ऐं असांजे के कुझु चंद माण्हू असांजे सचनि हज़ारनि माण्हुनि खे इस्तेमालु करे विया क़ौमी तहरीक जे अगेंस्ट क़ौमी तहरीक जे वगे जीएम जे छा थियो
ॿियो जहिड़ो गुनाह करे थो उनखे कोशिशि करे थो त गुनाह जो क्या हुन जा लफ़्ज़ चवण पैदा कोन चवां तव्हांखे ॿुधाए सो कामरेड लाइ इन ते ख़तमु थो करे छो त ख़तमु करणियूं शयूं लतीफ़ चयो त लीला लुच्छ में एतिरो लीला लुच्छ में एतिरो उथी अंगण सो एतिरो लुच्छ कुझु न अंगण सो अची अंगण ते साफ़ करे लीला लुच्छ में एतिरो अची अंगण सो अबो ॾाढो घोर पाण सुधो कीअं था हुन पंहिंजी ज़िंदगी बेलौस पंहिंजे मक़सद कारण आख़िरी दम ताईं विढ़ियो हाणे हिकिड़ी चवणी आहे त जेको पंहिंजी ज़िंदगी जिदोजहद आख़िरी घड़ी ताईं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे आख़िरी जिदोजहद उन ते मंज़िल ते पुॼण जी मयार ख़तमु थी वई उन करे कामरेड जी मयार ख़तमु हुई हाणे पाण मयारी जेको हुनजा साथी आहिनि हुन आख़िरी वक़्त ताईं जिदोजहद कई ऐं आम सॉरी तमामु घणा कामरेड साथी आहिनि जेके सियासत खां लातालुक़ आहिनि अमली सियासत खां कटियल ऐं हिन पाणीअ जी जिदोजहद में हाणे हिन तरीक़ा ख़तमु था कयूं हिन पाणीअ जी जिदोजहद में 9 महीना तकरीबन मूंखे ध्यानु हलंदो अञा ख़बर न आहे केसि ताईं हलंदी पाणी ज़मीन पोइ किथे जी ॻाल्हि थिए सघे क़ौमी तरीक़ा त केतिरनि ॿारनि कया हूंदासीं केतिरियूं कचरियूं कयूं केतिरा सेमिनार कया हूंदा केतिरियूं रेडियो कढियूं हूंदियूं रहीजा ख़ान इस्लामाबाद ऐं पोइ इंग्लैंड वियुसि इंग्लैंड में इंग्लैंड वियुसि दिसंबर में लंडन में बर्मिंगम में हिकु कम्यूनिटी उन में जेको बि सम्झो उनजी ब्लीचिंग कई पंहिंजो केस उते मूंखे इमदाद के साथ मौक़ो मिलियो मूंखे चई इहा कचहरी न पोइ सॼो ॾींहुं घरु गुज़ारे छॾियो ऐं सम्झा कोन जे नंढपण खां वठी एंड ताईं सही पहिरीं मुलाक़ात थोरो खोड़ हुयूं पर उहो बि हिकिड़ो सिलसिलो आहे जेको भई कॾहिं ज़िंदगीअ में मिलियो त इन जेका सियासत रही आहे तरक़ाती उनजे मरहलनि में कीअं कीअं रही आहे पाकिस्तानी सियासत असां वटि असली जिदोजहद इहा न आहे असांजी ठीकु आहे जिदोजहद सभिनी जी न सभिनी जी जंहिंजी मर्ज़ी हुजे उहा रुॻो पावर जे अगेंस्ट न हूंदी आहे पर उन्हनि लाइ हूंदी आहे उन्हनि लाइ असांजी जिदोजहद असली जिदोजहद आहे जेके इन हुकूमत खे या पावर खे अंधो थी क़बूल था करे उन करे असांजी उन्हनि जा ज़हन साज़ी करणु उन्हनि खे आगाही ॾेई ऐं सिरबंदी करे ऐं उनखे मुक़ाबिल करे ऐं फर्क़ ॾियारणु उन करे असां घणी दोस्त जेको घणो सिंध जो हिसो जेको पाण मां न आहे पाण क़ौमी कारकुन मां न आहे कॉमेंट्स मां न आहे उहो सॼो पावर हंगर आहे उहो सॼो पावर जे गिर्द घुमे थो हुन वटि आइडियोलॉजी प्रिंसिपल्स या कुझु नथो उनजे करे उहे हमेशह अवेलेबल आहिनि सर्विसिस सां ऐं उन्हनि जो मयार किरंदो इहो थी वियो आहे जेको तव्हां हाणे 2-3 साल में ॾिसो पिया जेको हींअर पावर आहे पावर जा हिसेदार आहिनि सभु उहे जेके दावेदार हुआ वॾा इनकलाबी आहिनि ऐं एंटी एस्टेब्लिशमेंट ऐं जेको असांजी डिक्टेटरशिप जी आहिनि उहे सभु ज़ाहिर थिया ऐं ज़ाहिर थिया थो इन खां थकियल आहिनि ज़ाहिर थिया त जेको चवंदा हुआ सो कूड़ो ऐं अमल उहे आहिनि जेके फेडरल इलेक्ट्रॉनिक गवर्नमेंट वेठा ऐं उन सां सही करे उन करे उहो एॾो मयार किरंदो वञे असांजा काफ़ी हिते मेंबर साहिबान जेके हलनि पिया उन्हनि जी बेइज़ती का नई न आहे पर उहा वॾी खां वठी अॼु ताईं किरंदी थी अचे हिन वक़्तु रुॻो
सियासत में कंप्रोमाइज़ शुरू कर रहे हो पर हींअर एकला क्या ज़ाती फ़ाइदा ज़ाती लालच वारो पासो अॻे उहो चङा मुड़िस जो पासो और हाणे उहो इहो पासो अचे चवणी आहे सलाहुद्दीन अयूबी त मुर्दार उहो माशरो आहे जेको मज़लूम इहो न ॿुधाए सघे त ज़ालिम कीअं आहे पर अॼु बि हिकु थोरो दुरुस्त थो करे सिंध जे मौजूदा स्ट्रगल ॿुधायो आहे त उहा अक्सरियत मुर्दार न आहे ऐं उहा ज़िंदा जेको मौजूदा पर असांजे तमामु वॾे इलेक्टेबल्स असांजे तमामु वॾे लिखाई असांजे तमामु वॾे साथी मुबाम ॻाल्हि लिखी ऐं वञा थो सॼी न वञा पिया सवाल उहो कंदा जेको हिते पाकिस्तान पीपुल्स पार्टी वारनि सवाल नज़र बाबा असां गॾु जदोजहद में यानी सवाल ई कोई ॾींदा जेके हुननि खे बचाइनि था ही मामलो थियो इब्तिदाई ये मुतालिब सॼो मुआशरो कयो थियो किरदार जी पस्ती अॻे हुकुमरान ॿिए नमूने जा हूंदा कुझु तो हूंदो स्टैंडर्ड हिन किरी ऐं लिखी ॾिना अकेला हाणे साफ़ किरी ॿुधाइनि सही वफ़ा किथां पियो करे सवाल इहो पता केरु कीअं पियो करे बाबा सहूलियत कार जो असांजी त सिंधियुनि पार्टी ठहण जो हिकिड़ो दफ़ो जवाज़ इहो त हिकिड़ो क़ौमी ग़ुलामी या असां ते सबक़त इहो आहे उनखे फराहम देसी दलाल जो सफ़ाई करणु या उन सां मुक़ाबिल थियणु त इन थेरी ख़्याल में असां हिन ते रियासत में त उन करे मूं तव्हांखे सरल चयो मुर्दार मुआशरो आहे जेको मज़लूम इहो थो ॿुधाए सघे त ज़ालिम केरु आहे त आम ग़रीब शागिर्द वकील आबादगार आम शहरी दुकानदार उहो सभु मुर्दार न आहे मुर्दार इहो तबिको आहे जेको अपॉर्चुनिस्ट में ऐं अफ़सोस जो थो थिए त बनी यूनिट जे वक़्त में उहो तबिको मुर्दार न हो उहो अॻियो अलवण हो उहो अॼु उनजो घणो हिसो मुर्दार थियो ॿियो आख़िर हिन ते था ख़तमु कयूं त यकीनी तौर ते हिकिड़ी साम्हूं रियासत आहे उन जा सहूलियतकार ऐं पाकिस्तान जी बदकिस्मती आहे मार्शल खां सवा जेका सिविलियन में आई आहे उहा कंहिं खे बंदूक जी साए ठाही हिकिड़ी दरिया जी साए ठाही आहे हिकिड़ी ज़िया जी साए ठाही आहे ऐं हिकिड़ी वरी पोइ जेके जनरल जेको उनजी साए एंट्री क्या हक़ीक़त ऐं रियलिटी हाणे उहा एतिरी क़बूलदारी थी वई आहे कि उनजो मथां खां वठी हेठि ताईं नेटवर्क जहिड़ो असां ज़हनी तौर ते क़बूल करे था वठूं त सभु शइ हिते आहे ऐं कुझु न थींदो ऐं माइज़ थींदी मुंहिंजे क़ुर में हिकिड़ी आयत पढ़ियल आहे त जेके माण्हू तव्हांखे चवनि था त को बि रस्तो कोन्हे उन्हनि खे ॿुधाए छॾ सिंधीअ में ॿुधाइनि उनखे ॿुधाए छॾ त आउं सभिनी शयुनि जो क़ादिर आहियां उन करे साम्हूं भले केॾी ताक़तवर भित हुजे त जेकॾहिं तव्हां जा पंहिंजा पर्सनल एम्बिशन्स न आहिनि या पासेदार करियो ऐं पंहिंजे मुस्तक़िल मिज़ाज सां तव्हां जे ते यकीन करे पुरम सियासी जदोजहद जो रस्तो वठण था चाहियो लेकिन वठण था चाहियो त का अहिड़ी
शइ न आहे छो त हीअं मुआशिरो जंहिं लेवल ते पहुतो आहे जेको तव्हांखे फतेह न ॾियारे फतेह तव्हांजी यकीनी आहे छो त मुआशिरे में उहा सचाई ज़बान सां न उहा दिलनि में ऐं ख़ुदि मुंतक़िल थिए थी ऐं उहा लखनि करोड़नि में उहा मुंतक़िल थिए थी उन करे असांखे ऐं सम्झां थो त इन्हनि शयुनि खे ज़हन में रखणु घुरिजे ऐं हिकिड़ी इन ते ख़तमु करूं थोरे इन ते करूं सत थी विया अंग्रेज़ीअ में हिकिड़ी आयो लिखंदो आहे अंग्रेज़ीअ में हिकिड़ो जुमिलो आहे The river does not argue with rocks. दरिया जेको आहे उहो साम्हूं जेको अची जबल ई मुतस्क़िले सां दलील हुन सां दलील कोन कंदो आहे तोखे हटणु घुरिजे माण्हुनि खे आबाद करणो खपे माण्हुनि खे आबाद करणो खपे ख़ुशहाली करणी खपे मूंखे समुंड ताईं वञिणो आहे इहो कोन असां आर्ग्यू करिजे पर हूअ पंहिंजा रस्ता ॻोल्हे जबलनि मां फिरनि सिर बि वेही करे उन करे असां वटि जिदोजहदुनि में ताक़तुनि जा मसलियतुनि जा मुफ़ाहिमत जा असां वटि चंके पिया उनजी उन ज़रूरत न कोई असांखे थियो हिते इन्हनि मसलियतुनि मुफ़ाहिमतुनि जा इनकारी खबरनि जेके पंहिंजी ज़ाती ज़िंदगी जो चैप्टर अलॻि रखनि उन में कंहिं बि जो गवर्नमेंट भला तूं सिंधी वेठा खे उनखे पुछां सिंधी जी हाल आहे कीअं माण्हू बेलौस ऐं ख़ुददार हूंदो आहे बेलौस ऐं ख़ुददार थी वियो मुआशिरे सिंध जो मुआशिरो बहितर शिकिल में इलेक्शनी निज़ाम भले मैनेजमेंट के ज़रिए हुजे भले पाकिस्तान जे मुल्क जो आइन माना कंहिं कम जो न रहियो आहे छो त मुस्तक़िल पोइ 3 साल खां ॾिसां पियो मासी खां ॾिसां पियो त सभु मावराए आइन क़दम खणनि पिया मावराए आइन ज़रदारी लिखी ॾिनो 8 जुलाई 2024 ते त वञी कैनाल ठाहियो हुन लाइ पैसा ॾियो सूबा ADP मां ॾियो PSDP मां मर्कज़ ॾे केरु पुछण वारो कोन्हे से हेठां सभु इदारा सभु बाईपास करे ॾिना अथई ऐं उहो पनूं खणी ऐं हज़ारे एकड़ ते कमु शुरू करे ॾिनो या मुख़्तलिफ़ लीज़ एग्रीमेंट शुरू करे ॾिना हींअर जेको आयो आहे चोथों पंजो ॾींहुं जेको CCI उनखे को पुछण वारो आहे अॼु अख़बार में अचियो 155(2) कानून चवे थो त जॾहिं डिस्प्यूट हल करणो आहे CCI खे को बि इख़्तिलाफ़ हुजे हल करणो आहे जेकॾहिं न थी सघे त सदर ते मोकिलणो आहे कमीशन ठाहिण लाइ हीअं छा थियो आहे फैसलो छा थियो कमीशन पाण ठाही आहे ऐं कहिड़नि बुनियादुनि ते फूड सिक्योरिटी दया एग्रीकल्चर एंड इकोलॉजी इनखे ज़हन में रखंदे हिकिड़ी कमेटी ठही आहे जेका शायदि CCI खां बि सुप्रीम हूंदी जंहिंजे रिकमेंडेशन ते फ़ैसिला थींदा ही जेके सहूलियतकार ऐं पीपला लीगला जेके हुकुम आहिनि इन्हनि त ओपन पढ़ियो जेको हुननि खे चौको ठाहे थो ॾे असीं तव्हां दोस्तनि खे था ॾियूं त महिरबानी करे अब्दुल ख़ान खे हलियो सभु दोस्त ॻाल्हायो जॾहिं जिदोजहद हलंदी आहे वकीलनि पंहिंजी पे कई आबादगारनि पंहिंजी पे कई सियासी पार्टियुनि उन्हनि खे मुतारिफ़ कयो मुख़्तलिफ़ पे हलियो ॿारनि ते ॾींदा शागिर्द पे ॾींदा हिकिड़ो अजीब क़िस्म हाणे तव्हां ओॾी महिल या तो गेम जो हिसो हुयो जे गेम जो हिसो आयो त को बि अमल करे
पर अमल करे पंहिंजो रस्तो ठाहे सरवाणी करे फादे जो के झले कोन थो पर असांजा ई फेसबुक ते आउं नथो कयां फेसबुक ते तो हिकिड़ी बदमाशी थिए थी असांजा सुठा दोस्त जेके पंहिंजे मसइले ते जिदोजहद पिया कनि उन मां नुक्स कढंदा आहिनि असांजी माज़ी जी जिदोजहद 1 यूनिट में जिन हणायो उन मां हिकिड़ी तहरीक थी अमाल ना उन मां आहे उन जो पैदावार जॾहिं हिकिड़ा माण्हू वापसि थिया बाबा सां बसि कई दादी भली उन्हनि जी असां ग़लति थी तो मां तारीफ़ थियासीं त वरी ॻाल्हि उन्हनि खे हुजे जेके कोन थिया तो मां तारीफ़ उन्हनि लाइ न आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ लिखणु ऐं उन्हनि ते ॻाल्हाइणु सुठो नुक़्तचीनी ऐं नुक़्स शागिर्द कीअं पिया कनि कीअं छा पियो करे और तोखे हीअं न करणु घुरिजे हिकिड़ो ॿाहिरां हिकिड़ो BBC ते आयो अचे क्रिकेट मैच थियो न सियासत थियो हुन जो कि सभिनी खे ख़बर आहे क्रिकेट कीअं खेॾणु घुरिजे पोइ चई त हुन में बॉम्बे में बीठल जेको चांहि जो सर्व कई उनखे ख़बर आहे त तेंदुलकर खे छा करणु घुरिजे पर इहा ख़बर कोन त सुठी चांहि ठाहिणु कम सां कम रखिजे जंहिं पासे थी पीजे हुन सां गॾु पीजे जिदोजहद में ओॾी महिल जंग में नुक्स ऐं ग़लतियूं या उन में पंहिंजी दुर्जा न करियो जेकॾहिं करणु था चाहियो त मार्च करियो ॿुधायोसि वञी कन में अख़बारूं मीडिया जेको वणे थो अच्छा उन मुखालिफ़ फ़ाइदे वारो हो पाकिस्तान पीपुल्स पार्टी हीअ कैनाल ठाहिण वारी उहा उनजो सदर ॾींहुं 6 महीना मञूं ते इनकार कंदा आया अञा शक जी गुंजाइश सभु रखी थो अदा पंहिंजो नस्ल परस्त आहियो छा उते जंहिंमहिल नस्ल जी ॻाल्हि अचे थो तंहिंमहिल इंसाफ़ तव्हांखे ॾिसणो थो वञे छा उन करे सॼी डिज़ाइन इहा हुई हू माज़ीअ जो रिकॉर्ड मां इहो साबित हुननि करण जी कोशिशि कई आहे ॿिया जेके अचनि था सिंध में हुकूमरान तौर ते उहे ॾुखिया ऐं वॾा फ़ैसिला नथा करे सघनि लीग वारा ॿिया लॻियल फ़ैसिला नथा करे सघनि उन करे 18 साल खां वठी इक़्तिदार 2007 में पहिरीं फ़ौज ऐं PTO छा थियो पोइ थी अचे त ही सुठा सहूलियतकार ऐं एतिरी रेज़िस्टेंस न थी अचे पोइ सिंध जी डेमोग्राफी सिंध जी जाग्राफी सिंध जो पाणी अच्छा माज़ी में कोस्टल ये सब अथॉरिटीज ठाही थी ये सब डिपार्टमेंट वाले फेडरेशन के लिए से फेडरेशन जी नुमाइंदगी जो मची ऐं सॼी मिल्कियत तव्हां ॾेई छॾी आहे या सभिनी खे आहे हिकिड़ी जो सीजे कैनाल तौसा पंगत कैनाल वज़ारती जेको फॉर्मूलो आहे तारीख़ी मुआहिदो पाणी जो इहो उन खां पोइ ग्रेटर थल कैनाल फेज़ 1 जेको मुशर्रफ ने ठाहे सघियो शुरू कई ख़तम न करे सघियो एटली ग्रेटर थल कैनाल कमेटी छॾी हुई 8 में को ठाहे रहियो उते आउं वियो आहियां उते 4 अहिड़ा कैनाल ठहिया पिया आहिनि गेट्स जंहिंजो नालो कोन्हे मूंखे ख़बर आहे छा इफ़्तिताह थियो पियो आहे उन में चौबारा आहे उन में नूरपुर आहे उन में धिंगाना आहे हू चोलिस्तान कैनाल न आहे चोलिस्तान कैनाल आहे सिस्टम जीअं ग्रेटर थल कैनाल न आहे हिकिड़े मां 5 कैनाल ऐं 6 मुख़्तलिफ़ वॾियूं शाखूं निकिरनि थियूं 5 कैनाल अहिड़े क़िस्म सां चोलिस्तान ईअं आहे कैनाल ऐं सिस्टम्स कैनाल ॾींदो चोलिस्तान खां फोर्ट अब्बास उन खां पोइ मरोड़ 1 मरोड़ 2 उन मां शाखूं वरी कीअं निकिरनि थियूं ये पूरा उहे आहिनि जेके सिंध खे बर्बाद तबाह करे छॾींदा सिंध जी मौजूदा एग्रीकल्चर सिस्टम खां पाण खे शायदि खणणो आहे ऐं पाणी जी जेके सभु स्कीमूं ठहनि थियूं त सिंध जी 1 करोड़ 22 लख एकड़ ज़मीन मां 75-80 लख एकड़नि जो पाणी
मथे इस्तेमालु थियणो आहे इहो तव्हां अंदरि करण थो चाहियां मूंखां न पुछो कि फज़लुल्लाह कुरैशी खां पुछो त ई पोइ असांजे रहनुमा आहिनि असां अञा पिया त उन करे मसइले पसंदि पाण कांग्रेस पाण ई पंहिंजे शहर में काफ़ी मुंझल आहियूं ॿियो अॼु इहे ॻाल्हायो शाहीन जिंदाबाद उन खां सिर्फ़ु आउं हिकिड़ो ॿुधायां आउं अमेरिका में कुझु वक़्तु रहियो आहियां हिकिड़ी चवणी जेका 20-25 साल पहिरीं तव्हां ॿुधल हूंदी थिंक ग्लोबली एक्ट लोकली भले सॼी दुनिया जे मज़दूरनि जो सोचो अमन कंहिं यूनियन काउंसिल थियणो आहे कंहिं तहक़ीक़ थियणो आहे कंहिं सूबे में थियणो आहे कंहिं मुल्क में थियणो उन करे थिंक ग्लोबली एक्ट लोकली उन करे हितां जे मज़दूर जो इस्तेसाल हितां जे हारीअ जो तव्हांजी हारीअ जो ॿुधायो हींअर सिंध जी कुझु शयूं पैटर्न चेंज थियूं सिंध जी आख़िरी मर्दमशुमारी मुताबिक़ 52% population urban 48% rural and 48% rural सभु हारी आहिनि उन में मुख़्तलिफ़ आहिनि असांजी हिकिड़ो तमामु नंढो पोर्शन थी वियो माना चोथों हिसो थी वियो आहे जेके हारवे ऐं ज़मीदारी या फार्मिंग में थिए बाक़ी 75% बि आहे लेकिन उन्हनि जे इस्तेसाल न थिए उन्हनि जा हक़ मिलनि पर 75% क़ौमी हिसाब सां असां वटि ओब आहे उन करे कुझु शयूं स्पेसिफिक हारी हूंदियूं कुझु शयूं स्पेसिफिक हूंदियूं पर जेकॾहिं एड्रेस करिणो आहे त सिंध जे मामलनि खे मजमूई तौर ते वरी के मुल्क जे अंदरि आइन ते अमल दरामद न थियनि ऐं मामला आइन कदम खणनि त मुंहिंजे ते बि ॻाल्हि कई मुंहिंजे आख़िरी ते ॻाल्हि आइन जो त चए सिर्फ़ु परस्तान या हुकम जी ठाहे या हू ठाहे त आइन ते अमल कोन था कनि केरु पुछण वारो कोन्हे उन करे मुल्क ते सभु इदारा पंहिंजनि हथुनि में कमु कनि आइन खां न ओराइजी असांजे आइन जे बुनियादी तसवुर खे न बि मञूं थोरो सां इख़्तिलाफ़ आहिनि पर थोरो हथु त न वधो 1991 जो अकॉर्ड आहे असां चऊं था 1945 जो अकॉर्ड खपे पर 91 अकॉर्ड खां त न वधो पर हिते जॾहिं उन्हनि वटि मौजूदु आहे ऑलवेज सर्विस लाइ असांजो हिकिड़ो वॾो हिकिड़ो तबिको आहे सिंध जो जेको मौजूदु आहे सर्विस उनजी अॼु शिकिल पाकिस्तान जी पुष्पाड़ी शिकिल में जॾहिं मौजूदु आहे ऐं सर्विस ॾियण लाइ तयारु आहे त पोइ पंहिंजो मुस्तक़बिल सिंध जी डेल्टा सिंध जी ज़राअत इन सॼे जो सिंध जी पॉपुलेशन सिंध जा ॻोठ उते जिते ज़मीन जो पाणी भेज ख़राबु आहे मथे बि नथो पहुचे उन सॼी रन बरान थींदी आहे इन सभिनी ख़तम खे ॾिसंदे अॻिते वधिणो आहे पर आख़िर में ते ख़तमु कंदुसि त जेका हिन जदोजहद असांखे ताक़त बख़्शी आहे जेका सिंधु नदी मां असांजी सॼी क़ौम खे गॾु कयो आहे इहा ताक़त आहे जंहिं ते ढारियूं दलाल या असां उन सां एडजस्ट करे हलंदड़ ग़ुलामी पसंदि माण्हू जे लाइ हिकिड़ो थ्रेट आहे ॿ हुननि खे ख़बर पइजी वेंदी त हीअ जेका चवनि था त सिंध असांजे खीसे में पई आहे त खीसे में न आहे सिंध जो माण्हू हर ग़ैर मशरू हुन सां गॾु न आहे उन करे सिंध जो माण्हू ॿुधायो आहे त आउं सिंध सां आहियां ॿी ॻाल्हि ख़ुदि जदोजहद हाणे वरी पीपुल्स पार्टी वारा ख़ुदि जदोजहद माण्हू थी पंजाब में छा ताईं उहो अदबी संगत वारा पिया असां 10 ॾींहंनि 20 ॾींहंनि जूं असांजी पार्टी न पंजाब पार्टी 8 महीननि 9 खां 50% ऑफ द टाइम अञा मथे 80% दर दर माण्हुनि में कॉन्फ्रेंसूं ॿियूं सुजागी कलाकार देव जहिड़ी स्कीम आई त छा यकदम ख़तम थी वई आहे पोइ यकदम माण्हुनि में बाहि लही वई आहे ईअं न उन गफ़ार ख़ान आया हो जंहिंमहिल ज़िया जो दौर हो ओॾीमहिल वली ख़ान हो ओॾीमहिल साईं जीमसन हो उन वक़्तु मतिलबु हिकिड़ी गड़बड़ी क़यादत हुई खोड़ उन वक़्तु ते इहे सभु हयात हुआ पर पोइ बि SMA ठही ॿियूं ठहियूं तहरीकूं जिन में माण्हुनि खे आगाही ॾिनी वई इहे केॾांहुं जॾहिं स्कीम अनाउंस थी माण्हू ख़ुदि थी निकिता छा
जेकॾहिं कंहिं नाले जो पन्नी जे महिल ज़ाहिर कयो सो जुलाई वारो त माण्हू लिखी पिया छॾनि उनजे नुक़साननि खां उनजी आगाही खां लंडन अमेरिका कैनेडा दुनिया जे मुल्कनि सां कम्युनिकेशन इस्लामाबाद सां कम्युनिकेशन सिंध जे माण्हुनि सां कम्युनिकेशन छो को बि रस्तो कोन हो असांखे ख़बर हुई ताक़त हिकिड़े पासे ताक़त हिकिड़े पासे उहे फेडरल ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट में अलाइंस ऐं उनजे पुठियां बीठल कंपनी सरकार ऐं ताक़तूं सभु हिकिड़े पासे सिर्फ़ु हिकिड़ो रस्तो माण्हुनि ॾे वञो कि मूंखे फज़ुल्ला पियो चयो ॿियनि थोरनि चयो को रस्तो कोन अथव वॾा हितां इस्लामाबाद जा या कंहिंजे आसिरे ॾिसी या कंहिं गवर्नमेंट जी सिंध जे आसिरे ॾिसी सिर्फ़ु हिकिड़ो रस्तो अथव माण्हुनि ॾे वञो जेकॾहिं उथी पिया त बची वेंदो न त कोन बचंदो ऐं पोइ हज़ारे क़ौमी कारकुन उन्हनि जी महिनत कई आहे जंहिंजे नतीजे में इहा सुजाॻी थी आहे ऐं उन्हनि जे नतीजे में आई आहे ऐं ख़ुदरू ऐं अलाए जी सो उन करे शयुनि खे बट हा ऐं जीअं कोई ना वफ़ाक़ खान उन लेवल जा लीडर न आहिनि पर उन्हनि जा लखे ॿिज छटियल उहे वधी सॼा हिते ध्यानु जेको जंगबाद कंदकोट खां वठी बदीन ऐं खरबाटक जो माण्हू जेको मिठीअ जो माण्हू ऐं कोहिस्तान जो माण्हू जिते पाणी इरिगेशन जो नथो पुॼे उहो ॿुधी निकिरी पियो उन करे इहे करियल जिदोजहद आहे इनशाला ख़र्चा कहिड़ा हुजनि पर तव्हां सभिनी खे मुबारकबाद हुजे त सिंध पंहिंजे सभिनी खे पुठी ॾेई इक़्तिदार परस्तनि खे ऐं पंहिंजी यकजहती जो इज़हार कयो आहे पोइ स्काई इज़ द लिमिट इहे फातिह थींदी इनशाला महिरबानी